चलो धरा दे किराने की दुकान में छड़ो ओधर उधर कुछ कारोबार न थो हले इन ओधर वारनि जे लाइ कुछ सोचणो पवंदो कुछ करणो पवंदो छा कजे हाँ अस्सलाम वालेकुम भाउ वालेकुम सलाम अदा अधा किलो खंड ॾियो हाँ बाबा किलो घी ॾियो पैसा पैसा पोइ ॾेई वेंदोमांव उधर उधर इंसाने ये इत्यादि कहानियां सजाद मखनी इनको उधर नाला ही खत्म करानो 4.5 सजाद भा खैराबाद दुआ शुक्र अल्हम्दुलिल्लाह हुकुम कर बाकी अचण छो यार तोखे ख़बर आहे असां ड्यूटी वारा माण्हू उहा त आहे ॻाल्हि ॻाल्हाईंदो हल न अब्बा छा खपे मूंखे यार महीने जो राशन खपे थो ओधर ते उधर नाले खां मूंखे नफ़रत थी वई आहे नवी तो धरारा इंसान ये शादी करनी जेको भी उधर घुरे तो उन्हें सा सजाद मखनी घट न कटो किलो दाल जो ॾियो आधा पैसा पैसा पोइ ॾेई वेंदुमि उधर छा करे थो बुधाया तो करे उधर आलो कभी सुधरे में उधर आलो कभी सुधरे तू है दिया उधर आलो है दिया तू चलो उधर आ रे उधर इंसान में घट न कर उधर जेको उधर उछले आयो मां सोचे उधर आया माण्हू सामान खणी था वञनि पैसा ई नथा ॾियनि इहो तरीक़ो भलो अथव साईं किलो खंड ॾियो पैसा पैसा है साईं रोक किलो खंड ॾियो हाँ। किलो घी ॾियो हाँ महीने जो राशन मूंखे ॾे बाबा चंबा लॻाव छुटरी आओ दाल 100 रुपए जी दाल निकल सजाद मखणी वारे इहो सही तरीक़ो तारियो आहे जेको बि माण्हू ऑर्डर घुरंदो न उन सां सजाद मखणी कंदो छो पाण रोकनि ते सामान वठंदा इहो तरीक़ो भलो आहे ॿियो तव्हां सामान कढी ॾिया